नास्रीन गंदाका का अहम खबर है। आग कंदासी अमा के ओस्ता मोहम्मद जे अफगान गली में हिंदू वापारी के घर में थियल धमाके दौरान जख्मी थियल औरत फोत थी वई है। जख्मी थियल औरत शेला कुमारी लाड़काने के अस्पताल में जख्मन की सिट न सहंदे दम दिनो है। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर वाक़ियो पिया गंदाखा खां ओस्ता मोहम्मद जी अफ़गान गली में हिंदू वापारी के घर में थियल धमाके दौरान जख्मी थियल औरत फोत थी वई है। जख्मी थियल औरत शीला कुमारी लाड़काने के अस्पताल में जख्मन की सट न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वाक़ियो पिया धमाके सबब जख्मी थियलनि मां ॿिनि ॼणनि जी हालत गणतीअ जोगी हुजण करे खेनि कराची अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। गुज़िरियल राति संतोष कुमार जे घर में धमाके सबब हिक औरत ऐं मासूम ॿारनि समेत 6 ॼणा सख़्त ज़ख्मी थी पिया हुआ। नासिन वाक़िया आगाह कयूं पिया गंदाखा खां ओस्ता मोहम्मद जे अफ़गान गली में हिंदू वापारी के घर में थियल धमाके दौरान जख्मी थियल औरत शीला कुमारी लाड़काने के अस्पताल में जख्म की सट न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। धमाके सबब जख्मी थियलनि मां ॿिनि ॼणनि जी हालत गणतीअ जोगी हुजण जे करे खेनि कराची अस्पताल मुंतकिल कयो वियो। गुज़िरियल राति संतोष कुमार के घर में धमाके सबब हिक औरत ऐं मासूम ॿारनि समेत 6 ॼणा सख़्त ज़ख्मी थी पिया हुआ। नासिन वाक़ी अपडेट ॾियूं पिया गंदाखा खां ओस्ता मोहम्मद जे अफ़गान गली में हिंदू वापारी के घर में थियल धमाके दौरान जख्मी थियल औरत शीला कुमारी फोत थी चुकी है। लाड़काने के अस्पताल में जख्म की सट न सहंदे दम धणी हवाले कयो आहे। ख़बर वाक़ी ॾियूं पिया धमाके सबब जख्मी थियलनि मां ॿिनि ॼणनि जी हालत गणतीअ जोगी हुजण करे खेनि कराची अस्पताल मुंतकिल कयो वियो। नाज़रीन आगाह कंदासीं अमा खे अफ़सोसनाक ख़बर है। गंदाका खां ओस्ता मोहम्मद जे अफ़गान गली में हिंदू वापारी के घर में थियल धमाके दौरान जख्मी थियल औरत फोत थी वई है। जख्मी थियल औरत शीला कुमारी लाड़काने के अस्पताल में जख्मन की सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो।